का हार्दिक अभिनंदन करते पुनः सबसे जय श्री राम का नारा लगा रहे हैं। पाण सभई सौभाग्यशाली आहियूं। सभिनी ते धूणी वारे दातार जी दया थी आ। सभिनी जा पुण्य भाग उदय थिया आहिनि जो महाकुंभ जे पर्व ते मात गंगे जी नगरी हरिद्वार पहुता आहियूं। ॾिसो हरिद्वार ते धर्म प्रेमी ईंदा रहंदा आहिनि। हरिद्वार ते धर्म प्रेमी पंहिंजे पंहिंजे सुविधा लेख या कर्म कांड जे लाइ ईंदा रहंदा आहिनि। पर महाकुंभ जो अवसर जेको 12 साले खां बाद में ईंदो आहे ऐं जीअं कि आदरणीय पंडित ब्रह्मदत्त ने ॿुधायो कि सिर्फ महाकुंभ जे अवसर ते ही हिमालय मां जबलनि मां दूर दूर खां जिते किथे भी साधक हूंदा आहिनि, ऋषि महात्मा हूंदा आहिनि, उहे सभु पंहिंजी पूजा पाठ साधना छॾे करे हरिद्वार ईंदा आहिनि। तो हुननि जा हिते चरण कमल पिया, उन्हनि जी दिव्य आभा, उन्हनि जो इन शहर में अचणु ऐं पाण सभिनी जो हिते अचणु, इहो हिकु अत्यंत अद्भुत ऐं भाग्यशाली सभिनी धर्म प्रेमियुनि जे लाइ अवसर आयो आहे ऐं अवश्य ही इन पावन यात्रा जो सभिनी खे पुण्य फल प्राप्त थींदो। पंहिंजा इहे बि सुठा भाग थिया, समय जो जोड़ थियो कि अॼु शुक्ल पक्ष चतुर्दशी ते जेका सतगुरु साईं सदाराम साहिब जन जी जन्म जी तिथि आहे, उन अवसर ते प्रातः काल पाण सभई हिते गंगा किनारे ते पहुता आहियूं। हिकु थींदो आहे हरिनाम संकीर्तन, भजन कीर्तन सत्संग, पर ॿियो थींदो आहे सिमरन। त सभिनी खे ख़बर आहे कि सत्संग सां भले निर्मलता ईंदी आहे, भाग्य उदय थींदा आहिनि, आनंद ईंदो आहे, पर जेसिताईं सिमरन न थिए तेसिताईं मुक्ति न मिलंदी आहे, ज्ञान जी जोत न भरदी आहे। तो स्नान त कयो हुयोसीं टियों, पर पूजन उनखां अगली कड़ी आहे। पूजन सां ही फल प्राप्त थींदो आहे। ठीक उन प्रकार जंहिं प्रकार सिमरन सां सदगति थींदी आहे। सतगुरु दातार साईं गोविंद राम साहिब जन सदाई घटि में घटि भी साल में 3 दफ़ा 4 दफ़ा हरिद्वार ईंदा हुआ ऐं हिते पूजा ऐं सभिनी भक्तनि जे लाइ आशीर्वाद वठी वेंदा हुआ। हिते गंगा स्नान ऐं गंगा पूजन जो महापुण्य कार्य थिए थो, उन्ही जो सभिनी खे फल प्राप्त थिए, इन प्रार्थना सां तव्हां सभिनी सां जय श्री राम। नमः सदा रामाय, ओम नमः राजा रामाय, ओम नमः गोविंद रामाय।